बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम जी दोस्तों, अवां ॾिसी रहिया आहियो सिंधी हिस्टोरिका ऐं मां आहियां अरबाब अली। जी हाँ दोस्तों, अॼु असांजो मौज़ू आहे अफ़गानिस्तान जे तारीख़ ऐं अफ़गानिस्तान जे हालात हाज़िरा ते तबसरो कंदासीं। त दोस्तों, अफ़गानिस्तान विच एशिया जो ज़मीन बंद मुल्क आहे जंहिंजो सरकारी नालो इस्लामी जमहूरिया अफ़गानिस्तान आहे। हिन मुल्क सां पाकिस्तान, ईरान, चीन, उज़्बेकिस्तान, ताजिकिस्तान ऐं तुर्कमेनिस्तान जूं सरहदूं मिलंदियूं आहिनि। दोस्तों, अफ़गानिस्तान जी पखेड़ 6,52,230 मुरबा किलोमीटर आहे, जॾहिं त उन जी आबादी 3,63,43,815 माण्हुनि ते मुश्तमिल आहे। दोस्तों, अफ़गानिस्तान मादनियात जे हिसाब सां मालामाल आहे। ही अमेरिका या रशिया या जेके बि मुल्क हमलावर थिया आहिनि, तक़रीबन उन्हनि जो मक़सदु हिकु ई आहे त उन मादनियात खे हथु करणु। त दोस्तों, अफ़गानिस्तान में सोन, चांदी, कोयलो, ज़िंक, सल्फर, क़ीमती पत्थर, तेल, लूण ऐं ॿिया मादनियात वॾे तादाद में मिलनि था। दोस्तों, अफ़गानिस्तान में सिर्फ़ पश्तो ॿोली न ॻाल्हाई वेंदी आहे, बल्कि पश्तो सां गॾु दरी, फारसी, तुर्कमन, बलोची, उज़्बेक ऐं नूरिस्तानी वग़ैरह ॿोलियूं पिणु ॻाल्हायूं वेंदियूं आहिनि। दोस्तों, हिन मुल्क जी तारीख़ जी ॻाल्हि कयूं त हीउ मुल्क तमामु क़दीमी मुल्क आहे, जिते 2500 साल क़बल मसीह जा आसार बि मिलनि था। पर किन मोरखनि जो चवणु आहे त अफ़गानिस्तान उन खां बि अॻु जो मुल्क आहे। हिन मुल्क जी हिकु वॾी अहम ख़ासियत ऐं तारीख़ हीअ रही आहे त हिन मुल्क ते कॾहिं बि कंहिं बि मुल्क कब्ज़ो ॼमाए न सघियो आहे। हमलावर त थिया आहिनि, पर उन्हनि कब्ज़ो मुकमिल ॼमाए न सघिया। दोस्तों, ॿियो त ठहियो, पर दुनिया जो वॾे वॾो फातिह सिकंदर आज़म, जंहिं 332 क़बल मसीह में अफ़गानिस्तान ते हमिलो कयो ऐं उहो बि पंहिंजो कब्ज़ो न ॼमाए सघियो। उन खां अलावा ईराननि, अरबनि, तुर्कनि, मंगोलनि, बर्तानिया, सोवियत यूनियन ऐं हाणे अमेरिका बि 20 सालनि खां वठी कब्ज़े करण जी कोशिश करे रही हुई, पर कब्ज़े करण जे बावजूदु पंहिंजो तसलुत क़ाइमु न रखी सघियो। बिलाख़िर पंहिंजी फ़ौज वठी वापसि रवाना थी विया। अफ़गानिस्तान खे मुसलमाननि 662 ईस्वी में फ़तेह कयो। उन खां अॻु हिन मुल्क में रहंदड़ माण्हू ज़्यादातर बुद्ध मज़हब जा हुआ, पर 1219 ईस्वीअ में चंगेज़ ख़ानी मंगोलनि अफ़गानिस्तान खे तबाह ऐं बर्बाद करे छॾियो, जंहिंमें तारीख़ी शहर हेरात, गज़नी ऐं बल्ख खे त मुकमिल तौर ते तबाह कयो वियो। पर उन खां पोइ मंगोल ख़ुदि पाण बि मुसलमान थी विया ऐं 14वीं सदीअ में तैमूर हिकु अज़ीम सल्तनत जो बुनियादु रखियो ऐं उन जी औलाद मां शहनशाह बाबर 16वीं सदीअ में काबुल खे पंहिंजो दारुल हुकूमत बणायो ऐं बाबर बाद में सॼी हिंद ऐं सिंध ते हमला करे ऐं इलाइक़नि खे फ़तेह कयो। मुग़लनि हिंदुस्तान ते 300 सालनि ताईं पंहिंजूं हुकूमतूं कयूं। उन खां पोइ दुरानी सल्तनत 1747 खां 1823 ताईं क़ाइमु रहियो। अहमद शाह दुरानी, जंहिंखे अहमद शाह अब्दाली बि सॾियो वेंदो हो, दुरानी जे दौर में सिंध ते काफ़ी हमला थिया ऐं हुननि काफ़ी टाइम ताईं सिबी ऐं शिकारपुर वारे इलाइक़नि ते पंहिंजो कब्ज़ो ॼमाए रखियो। 1978 में सोवियत यूनियन जे कम्युनिस्ट पार्टीअ जे ज़ेर असर डॉक्टर नजीबुल्लाह ख़ान जी हुकूमत क़ाइमु थी, जंहिं अफ़गानिस्तान जेको हिकु इस्लामी मुल्क हुयो, उन में गैर इस्लामी कानून नाफ़िज़ कया विया। मसलन मज़हबी इज्तिमाअत ते बंदिश, इस्लामी प्रचार करण ते पाबंदी हई वई ऐं उन खां अलावा औरतुनि खे पर्दे करण खां बि रोकियो वियो। उन जे करे अफ़गानिस्तान जो अवाम उन हुकूमत जे ख़िलाफ़ थी पियो ऐं उन हुकूमत खे तस्लीम करण खां इनकार करे छॾियऊं, जंहिं ते हुकूमत जे बचाइण लाइ ऐं उन जे मदद लाइ सोवियत यूनियन 1979 में पंहिंजी फ़ौज अफ़गानिस्तान में मोकिले छॾी, पर उन जे ख़िलाफ़ वॾे तहरीक जनम वरितो, जंहिंजो नालो अफ़गान मुजाहिदीन तहरीक हुयो ऐं उन खां पोइ मुजाहिदीननि सोवियत यूनियन जे ख़िलाफ़ जिहाद जो ऐलान कयो।
उन्हनि मुजाहिदीननि खे अमेरिका, पाकिस्तान ऐं सऊदी अरब जी भरपूर मदद हासिल हुई। बिलाखिर सोवियत यूनियन पंहिंजा हज़ारे फ़ौजी माराए ऐं वापसि थियो। उन जंग खां पोइ सोवियत यूनियन बि कमज़ोर थी वई ऐं 15 टुकरनि में विराइजी वई। अफ़गानिस्तान में क़ाइमु रहंदड़ हुकूमत जे सरबराह डॉक्टर नजीबुल्लाह खान खे मुजाहिदीननि पकड़े ऐं उन खे काबुल में फाही ॾिनी, जंहिंजो लाश 3 ॾींहंनि ताईं चौक ते टंगियल हुयो। उन खां पोइ उन्हनि मुजाहिदीननि पाण में गॾिजी हुकूमत क़ाइमु कई, जंहिंजो सरबराह सदर बुरहानुद्दीन रब्बानी थियो ऐं वज़ीर आज़म गुलबदीन हिकमतयार खे बणायो वियो। असली ऐं फ़िरका वारियत सबबि उहे बि पाण में गॾु न हली सघिया, छो त उते पश्तून खां अलावा ताजिक, उज़्बिक, हज़ारा नस्ल ऐं उन खां अलावा बलोच बि आबाद आहिनि, त तंहिं करे उहे पाण में गॾु न हली सघिया। इन खां अलावा ॿियो हिकिड़ो मेन सबबु शिया ऐं सुन्नी जे मतभेद वारो हुयो। उन जे करे उन जी हुकूमत न हली सघी ऐं मुल्क बदअमनीअ जो शिकार थी वियो ऐं उन खां पोइ उन मुल्क में खाना जंगी शुरू थी वई। एतिरे में कंधार में हिकु वॾे मदरसे जो सरबराह जंहिंजो नालो मुल्ला मोहम्मद उमर हुयो, उन्हनि मुजाहिदीननि जे ख़िलाफ़ हिकु तहरीक हलाई ऐं उन तहरीक जो नालो अफ़गान तालिबान तहरीक हुयो, जंहिंजो मक़सदु हुयो अफ़गानिस्तान में हिकु मुकमिल इस्लामी शरीयत जो निज़ाम क़ाइमु करणु। अहिड़ीअ तरह 1996 में तालिबान जे रहनुमा मुल्ला मोहम्मद उमर जे सरबराही में काबुल ते कब्ज़ो थियो ऐं अफ़गानिस्तान खे इस्लामी इमारात जो दर्जो ॾिनो वियो ऐं मुल्ला मोहम्मद उमर खे तालिबाननि पंहिंजो अमीर अल मोमिनीन मुक़ररु कयो। तालिबाननि जो दौरु 1996 ईस्वी खां 2001 ताईं क़ाइमु रही सघियो। तालिबाननि जे दौर में अफ़गानिस्तान में मुकमिल अमुन ऐं तरक़ीअ जो दौरु शुरू थियो, पर उन दौरान अमेरिका जे वर्ल्ड ट्रेड सेंटर ते हमिलो थियो, जंहिंखे 9/11 बि सॾियो वेंदो आहे। अमेरिका उन जो इल्ज़ाम अल क़ाइदा तंज़ीम ते लॻायो, जंहिंजो सरबराह उसामा बिन लादेन हुयो। उसामा बिन लादेन उन्हनि ॾींहंनि में अफ़गानिस्तान में रिहाइश पज़ीर हुयो। अमेरिका तालिबान हुकूमत खे वार्निंग ॾिनी त उसामा बिन लादेन खे असांजे हवाले कयो वञे, जंहिं ते मुल्ला मोहम्मद उमर चयो त कंहिं बि महिमान खे असां ॿिए जे हवाले न कंदासीं, छो त उहो असांजे पश्तून रिवाज ऐं इस्लामी अक़दारनि जे ख़िलाफ़ आहे। तंहिं ते अमेरिका ऐं यूरोपी मुल्कनि समेत सभई पाण में गॾु थी विया ऐं पाण में गॾिजी 48 मुल्कनि जो इतिहाद ठाहियूं, जंहिंमें नेटो फ़ौज बि शामिल हुई ऐं दुनिया जी जदीद तरीन हथियारनि सां लैस थी अफ़गानिस्तान ते हमिलो कयो ऐं तालिबान जी हुकूमत खे ख़तमु कयो वियो, जंहिंमें 2 लख अमेरिकी ऐं इतिहादी फ़ौज ऐं उन खां अलावा अफ़गानिस्तान में जुड़तू हुकूमत क़ाइमु करे हामिद करज़ई खे सदर बणायो वियो ऐं 3 लख अफ़गानी फ़ौज बि तयारु कई वई ऐं 20 सालनि ताईं तालिबाननि सां विढ़ंदा रहिया ऐं उन्हनि जे मथां बमबारी कंदा रहिया, जीअं त तालिबान गोरीला वेड़ शुरू कई ऐं जाबलू पट्टीअ में लिकी अमेरिका ख़िलाफ़ विढ़ंदा रहिया। हज़ारे तालिबान ऐं 1 लख खां वधीक अफ़गान फ़ौज, हज़ारे अमेरिकी ऐं इतिहादी फ़ौज बि मारिजी वई ऐं 2 लख खां वधीक बेगुनाह ऐं मासूम माण्हुनि जो बि रतु वहायो वियो। केतिरा ई नेटो फ़ौजी पागल थी पिया, छो त हुननि जो चवणु हुयो त असां हीअ जंग छो विड़ी रहिया आहियूं ऐं छाकाणि विड़ी रहिया आहियूं ऐं मासूम माण्हुनि खे छो मारे रहिया आहियूं। उन जंग में अमेरिका जा खरबे डॉलर ख़र्च थिया, पर उन जे बावजूदु अमेरिका बि हिन ख़िते ते पंहिंजी अजारदारी क़ाइमु न करे सघी। बिलाखिर तालिबान तहरीक खां शिकस्त खाई राति जे अंधेरी में बगराम एयरबेस खां पंहिंजी फ़ौज वठी भॼी विया। अजब जहिड़ी ॻाल्हि उहा आहे त दुनिया जा 48 मुल्क, दुनिया जी जदीद तरीन हथियार ऐं ड्रोन्स 45,000 तालिबाननि खां शिकस्त खाई विया ऐं तालिबाननि वटि फ़क़ति 45,000 जो हिकु लश्कर हो, जिन वटि न टैंकूं, न जहाज़, न वरी को ॿियो वॾो हथियार हुयो। फ़क़ति ईमान जे जज़्बे ऐं जिहाद ज़रिए अमेरिका खे बि शिकस्त ॾेई छॾियो। हिन वक़्तु अमेरिका
जी जोड़ियल हुकूमत जंहिंजो सरबराह अशरफ गनी आहे उन सां मुक़ाबिलो जारी आहे। दोस्तों हिन वक़्त ताईं अफ़गानिस्तान जे 34 सूबनि मां 20 सूबनि ते तालिबाननि कब्ज़ो कयो आहे ऐं टोटल एराज़ीअ जे 85% ज़मीन ते पिणु अफ़गान तालिबान जी हुकूमत क़ाइमु थी वई आहे। जी दोस्तों अॻिते जेको अपडेट थींदो इंशाअल्लाह तव्हांखे आगाह कंदा रहंदासीं। दोस्तों इहो हुयो अफ़गानिस्तान जे मुतलिक़। हाणे अव्हां खां इजाज़त वठंदासीं। इजाज़त खां अॻु अव्हां खे रिक्वेस्ट कंदासीं त असांजे चैनल सिंधी हिस्टोरिका खे सब्सक्राइब कयो ऐं लाइक कयो। महिरबानी। अस्सलाम अलैकुम।